नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। मोरो मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमानी। मोरो शहर में वधंदड़ ट्रैफ़िक ऐं रिक्शाउनि जे आज़ार ते कंट्रोल करण लाइ SSP नौशर फ़िरोज़ मीर रोहिल ख़ान खोसो, ASP मोरो मोहम्मद आसिफ अली कर्नल जी हुकुम ते ट्रैफ़िक मोरो पुलिस इंचार्ज रोशन अली बुरड़ो, मोहम्मद अयूब माछी, आदिल कोराई, वहीद कोराई ऐं ॿियनि ट्रैफ़िक पुलिस एहलकारनि खे मोरो मेन रोड, दादू रोड, दर्स रोड ऐं ॿियनि अहम चौकनि ते मुक़ररु कयो वियो आहे। उन्हनि ट्रैफ़िक पुलिस वारनि जो चवणु आहे त हीअ रिक्शाउनि वारा पंहिंजे हलाए रहिया आहिनि। असां पुलिस वारनि सां मुंहुं मारी करे रहिया आहियूं। जेकॾहिं असां उन्हनि खे कुझु चऊं था त रिक्शाउनि वारा चवनि था त असां रोड बंदि कंदासीं, मगर रिक्शाउनि वारनि जी बदसलूकी ऐं बासरनि जी आशीर्वाद हुअण सबबि ट्रैफ़िक पुलिस एहलकारनि सां गुंडागर्दी करे रहिया आहिनि। तंहिं करे स्कूलनि जी मोकल टाइम ते स्कूलनि जे शागिर्दनि, न्याणियुनि ऐं अस्पताल ॾांहुं वेंदड़ मरीज़ सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तंहिं करे स्कूल जी मोकल टाइम ते पुलिस मोबाइल दादू चौक ते मुक़ररु कई वञे, जे शहरुनि खे ट्रैफ़िक ऐं फासणो न पवे। शहरुनि जी अपील आहे।